कंडियारो रिपोर्ट जमील अहमद सरगाणी मूजिब ख़बर शेयर कई पिया। अल सरगाणी वेलफेयर एसोसिएशन असवा सिंध पारां कंडियारो में इजलास मुनक़द। मुख़्तलिफ़ ज़िलनि जूं न्यू बॉडियूं जोड़ी वयूं। अल सिंध सरगाणी वेलफेयर एसोसिएशन पारां दी ग्रेट अकेडमी में एक प्रोग्राम कोटायो वियो। प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। प्रोग्राम में सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां सरगाणी बिरादरी जे सवें माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम में लाड़काणो, दादू, डोकरी, ज़िलो नौशहर, फ़िरोज़ ते तालके कंडियारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे मरकज़ी बॉडी चूंडी वई। इजलास में आयल मेहमाननि खे अजरक ऐं हार पाराया विया ऐं ईद मुबारकूं ॾिनियूं वयूं। गॾिजाणी खे ख़िताब कंदे मरकज़ी अॻवान सदर हाजी नियाज़ हुसैन सरगाणी, सीनियर नायब सदर मुनवर अली सरगाणी, नायब सदर गुलजार अली सरगाणी, नायब सदर ऐदल खान सरगाणी, जनरल सेक्रेटरी जमील अहमद सरगाणी, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद कामिल सरगाणी, एडिशनल सेक्रेटरी असद अली सरगाणी, ऑफिस सेक्रेटरी दिलठार अली सरगाणी, फाइनेंस सेक्रेटरी अकबर अली सरगाणी, प्रेस सेक्रेटरी बिलावल खान सरगाणी ऐं ॿियनि चयो त असवा सिंध हमेशह बराबरी जी बुनियाद ते कमु कयो आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि कमु जारी रहंदो। तंज़ीम जे मंशूर मुताबिक़ तइलीम, सिहत ऐं बिरादरी जे ग़रीब माण्हुनि जी मदद करण खे तरजीह ॾिनी आहे। असांखे का बि एड नाहे, पाण में चंदो करे फलाही कमु कयूं पिया। अॻवाननि चयो त असवा सिंध जो मंशूर आहे त हर ग़रीब जो ॿारु पढ़े लिखे अॻिते अचे, छो जो तालीम खां सिवा ॿियो को चारो कोन्हे। तरक़ी ऐं कामयाबी हासिल करण लाइ तालीम ज़रूरी आहे।